नाज़रीन, शिकारपुर भरिसां सुल्तानकोट थाणे जी हद में मारफाणी बया तकरार एक दफ़ो ॿीहर भड़कियो थियो। मारफाणी बिरादरीअ जे हथियारबंदनि जी फायरिंग में यूसी चेयरमैन समेत भया बिरादरी जा 2 नौजवान मारिजी विया आहिनि। वधीक तफ़सील वठंदासीं शिकारपुर मां जानी खान बलोच खां। जी जानी खान, छा तफ़सील आहिनि हिन वाक़े जे बारे में? जी बिल्कुल। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त शिकारपुर भरिसां सुल्तानकोट थाणे जी हद में जागण लिंक रोड ते मारफाणी भया तकरार हिकु दफ़ो ॿीहर भड़की उथियो। मारफाणी बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग यूसी चेयरमैन समेत भया बिरादरी जा 2 नौजवान मारिजी विया आहिनि। अॻूणे MNA मीर बाबल ख़ान भयो जे मामे ज़ुल्फ़कार ख़ान भयो ऐं मारफाणी बिरादरी जे अब्दुर्रहमान मारफाणी धुरनि में गुज़िरियल 1 साल खां ज़मीन जे मामले तां तकरार हलंदड़ हो। सुल्तानकोट थाणे जी हद में ॻोठ दीनपुर वासी यूसी अली बहर जे यूसी चेयरमैन ख़ादिम हुसैन भयो ऐं अब्दुल गनी उर्फ लाल भयो हथियारबंदनि जी फायरिंग में मारिजी विया आहिनि। इतला ते सुल्तानकोट पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ सुल्तानकोट अस्पताल उमाणे छॾिया। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। ॿिन्ही नौजवाननि जा लाश घर पहुचण ते जेको आहे सो घर में कोराम मची वियो आहे। जी।